अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिकण सभोई सूर मोहब्बत वॾो मामिरो, अठेई पहर मलूर सात न सिघो जिंदड़ो। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 25 सितंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि हुजो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। अलाए छो हाण त बुख वतन खे भेले वेंदी वारी ॻाल्हि बि सोराना सच थी महसूसु थिए। जॾहिं मुल्क जा हुक्मरान मटा सटा वारनि नाणनि जी वाध ते जशन में रुधल आहिनि त उते आलमी बैंक पिणु हिकिड़ी रिपोर्ट जारी कई आहे, जंहिंमें इहा निशानदेही कई वई आहे त गुज़िरियल 3 सालनि में ग़ुर्बत जी शरह में 7% वाध थी आहे। पाकिस्तान बाबति आलमी बैंक जी जारी कयल रिपोर्ट केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। रिपोर्ट जंहिंमें ॼाणायो वियो आहे त गुज़िरियल 3 सालनि दौरान मुल्क में ग़ुर्बत जी शरह 7% वधी आहे ऐं हाणे उहा शरह 25.3% ताईं पहुची चुकी आहे, जॾहिं त 2022 में उहा शरह रुॻो 18.3% हुई। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त मुल्क जी मैशियत में पैदा थींदड़ बहराननि, सियासी अफ़रा तफ़री ऐं महांगाई जा सिधा असर सिधी रीत ग़रीब आवाम ते पिया आहिनि। सिंध में सूरतहाल वधीक ॾुखारी आहे। वॾा वॾा शहर पिणु अंधेरनि सां उलझी रहिया आहिनि। जेके शहर ॾिसण में त ख़ुशहाल नज़र अचनि था, पर उन जा रहवासी अॼु बि जीअण लाइ केतिरा ई जतन कंदे नज़र अचनि था। ॿाहिराड़े जे माण्हुनि खे हिकु वेले जी मानी नसीब थिए थी त ॿिए वेले जी मानी लाइ हूअ परेशान रहनि था। थर जे सुकी वियल थुअरनि खां वेंदे कोहिस्तान जी सरज़मीन ताईं हारी ऐं मज़दूर परेशान ई परेशान आहे। जिन खे मानी बि मुयसरु न आहे, भला उन्हनि जा हाल केर बि नथो पुछे। पाकिस्तान अञा जॾहिं वजूद में न आयो हो, तॾहिं सिंध ख़ुशहाल हुई। कराची जो शहर दुनिया जे बहितरीन शहरनि में शुमार थींदो हो, पर पोइ हीअ वतन अज़ीज़ वजूद में छा आयो। सिंध न सिर्फ़ डिघी ग़ुलामी जी नज़र थी वई, पर सॼो सारो मुल्क बहरान जे वर चढ़ी वियो। आलमी इदारनि समेत केतिरा ई अहिड़ा इदारा आहिनि जिन जो हाण त ही मुल्क मक़रूज़ बणिजी चुको आहे। केतिरनि ई ॾहाकनि में ग़ुर्बत जो रुझान ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। विचोलो तबिको त ॼण तबाह थी चुको आहे। हिकु उहो तबिको आहे जेको दुनिया जी दौलत ते क़ाबिज़ थियण जूं ख़्वाहिशूं रखे थो ऐं पाकिस्तान जी दौलत ते ॼण त पंहिंजा हथ खुपाए चुको। ऐं ॿियो उहो तबिको आहे जेको मानी लाइ परेशान आहे। आलमी बैंक पंहिंजी रिपोर्ट में इहो पिणु ॿुधायो आहे त गुज़िरियल 10 सालनि दौरान आमदनी में रुॻो 2 खां 3% वाध आई आहे, पर महांगाई उनखां घणो तेज़ी सां वधी आहे। उनजो नतीजो इहो निकितो आहे जो ॾिहाड़ी मज़दूर हाण त परेशान थी विया आहिनि। उनजी कमाई जेतिरी बि थिए उहा मानी दवाउनि ते ई ख़तमु थी वञे थी। सिंध जा हज़ारे हारी जेके ज़मींदारनि जी ज़मीन ते कमु कनि था, अॼु बि हथें ख़ाली घर मोटण ते मजबूर आहिनि। सिंध में ग़ुर्बत जी वधंदड़ शरह सिर्फ़ु अंगनि अखरनि जी कहाणी न आहे, पर उहा हर घटी, हर ॻोठ ऐं हर वस्ती में नज़र अचे थी। बीमारनि लाइ दवाऊं न आहिनि, स्कूलनि में ॿारनि लाइ पढ़ाई जो माहौल न आहे, किताब न आहिनि, न वरी सहूलियतूं आहिनि। नौजवाननि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि आहिनि। सभ खां वॾो सवाल त मिसकिन माण्हू हाण त मानी लाइ मुहताज थींदो पियो वञे। हर भेरे सभु ठीकु आहे जो राग आलापींदड़ हाण न त सिंध वासियुनि खे मुतमइन करण जी सघ रखनि था, न वरी हालतूं बहितरीअ तरफ़ वधण जो नालो वठनि थियूं। बस भोगनान जो हिकु अहिड़ो सफ़र आहे जेको पुॼाणी ते पहुचण जो नालो ई नथो वठे।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इहो बि केॾो वॾो अलमियो आहे। जंहिं सूरत आगाटे ज़माने में रायडियाच नाले हिकु बादशाह सिर ॾिनो हो, त ते अॼु पुलिस एहलकार तशदुद करे रहिया आहिनि। इहो बि केॾो अलमियो आहे जो सिंध जा फ़नकार पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। एहतजाज कंदे हुननि खे त हाणे 10 ॾींहं बि गुज़री चुका, पर संदन फ़रियाद ॿुधण लाइ केरु तयारु बि नाहे। सरदार शाह जेको तालीम वारो वज़ीर आहे, जंहिंखे मसइला हल करणु खपनि हा, उहो ई इहे मशवरा ॾींदो पियो अचे त फ़नकारनि खे अदालत सां राब्तो करणु खपे, छो त अदालती हुकम जारी कयो हो त इन्हनि खे ज्वाइनिंग न ॾिनी वञे। तोड़े जो फ़नकार काग़ज़नि ऐं फ़ैसिले जी रोशनी में संदसि इन्हनि ॻाल्हियुनि खे कूड़ो करार ॾेई सरदार शाह जे बयान खे बि रद्द करे चुका आहिनि। हू बि जेकॾहिं ॾिसिजे त सिंध हुकूमत सिंध जे तालीमी इदारनि में म्यूज़िक टीचर भर्ती करण जो जेको फ़ैसिलो कयो हो, हाणे उहा उन ते क़ाइम बि नाहे रही। साञाहवंदनि तरक़ी पसंदि धुरियुनि उन फ़ैसिले जी आजियां कई हुई त हाणे हिकु बहितर उपाउ वरितो वियो आहे ऐं सिंध में म्यूज़िक टीचर बि भर्ती थींदा, पर उहो ख़्वाबु हाणे त ख़्वाबु ई रहिजी वियो आहे। म्यूज़िक टीचर मुसलसिल सरापा एहतजाज बणियल आहिनि। म्यूज़िक टीचरनि CM हाउस ॾांहुं जॾहिं मार्च कयो हो त पुलिस सां उन जूं चकरियूं थियूं ऐं गिरफ़्तारियूं पिणु थियूं। कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज करण खां पोइ CM हाउस ॾांहुं मार्च कयो वियो हो। पुलिस रस्ता रोक कई, जंहिं ते ॿिन्ही धुरियुनि में चकरियूं शुरू थी वियूं ऐं मुज़ाहिरो कंदड़नि ते तशदुद कयो वियो। पुलिस 40 खां वधीक म्यूज़िक टीचरनि खे गिरफ़्तार कयो। हुन जो चवणु हो त ऑफर आर्डर कोन मिलिया आहिनि, उन करे बेचैनी वधी रही आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत बाक़ाइदगी सां सिंध जे स्कूलनि में म्यूज़िक टीचर भर्ती करण जो फ़ैसिलो कयो आहे, त पोइ कहिड़ा सबब आहिनि जो सिंध सरकार ज्वाइनिंग ॾियण लाइ अञा ताईं तयारु नाहे? आख़िर ईअं छो आहे जो हक़दारनि खे हक़ नथो मिले? असां त हमेशह खां इहो चवंदा रहिया आहियूं त एहतजाज जी अहिड़ी नौबत अचण ई न घुरिजे जो मुतासिर या सतायल माण्हू एहतजाज जी मुज़ाहिरो कंदे चीफ मिनिस्टर हाउस अचनि। अवामी मसइला त अहिड़े नोयत अचण खां अॻु में ई हल करणु घुरिजनि, पर हुकूमत ईअं किथे थी करे। हुकूमत खे जॾहिं इहो बि एतिराज़ु नाहे त म्यूज़िक टीचर जूं भर्तियूं न थियनि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त असां अदालती फ़ैसिले जे ॾाढो मजबूर आहियूं। हाणे इन मजबूरी बाबति या उन मां निकिरण लाइ म्यूज़िक टीचरनि वटि कहिड़ो रस्तो आहे या कहिड़ो हल आहे त ते ॻाल्हाइणु घुरिजे, छो त म्यूज़िक टीचर इन ॻाल्हि खे रद्द करे चुका आहिनि त अदालत अहिड़ो को बि मननामो जारी नाहे कयो। म्यूज़िक टीचरनि जी जॾहिं रस्ता रोक कई वई, तॾहिं बि हुननि ॻाए वॼाए एहतजाज पिया कयो। असांजी त इहा दिली तमना आहे त पुलिस जे तशदुद वारो इख़्तियार ते पाबंदी लॻाई उहो इख़्तियार खसियो वञे। कंहिं बि पुलिस एहलकार खे इहो हक़ न हुजणु घुरिजे त उहो बाइज़त आवाम ते सिर्फ़ु इन करे तशदुद करे त उहे एहतजाज कनि था। हिते इहो बि अजीब निज़ाम आहे त कातिलनि ॾोहारियुनि ऐं सज़ा याफ़्ता मुलज़मनि जी ते इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो वेंदो आहे ऐं संदन चहिरे ते परदो चाढ़े खेनि थाणनि ऐं अदालतनि में पेश कयो वेंदो आहे, पर शरीफ़ माण्हू ते सरियाम लठबाज़ी कई वेंदी आहे। खेनि खंभे कपिड़ा फाड़े गिरेबाननि में हथ विझी तज़लील कंदे धक हणंदे गिरफ़्तार कयो वेंदो आहे, छो त हू पंहिंजे चूंडियल वॾे वज़ीर ॾांहुं पंहिंजा मसइला ऐं मुतालबा मञाइण लाइ वञण जो ॾोह कंदा आहिनि। ॾोह त उन्हनि जो आहे जेके आवाम खे पंहिंजे चूंडियल हुकूमत जी नुमाइंदे सां मिलणु नथा ॾियनि। सज़ा त उन्हनि खे मिलणु घुरिजे जिन चीफ मिनिस्टर हाउस खे आवाम लाइ नोगो एरिया बणाए उनखे रेड ज़ोन करार ॾेई छॾियो आहे। सज़ा त उन्हनि खे मिलणु खपे जिन पंहिंजे हाउसनि जा दरवाज़ा आवाम लाइ बंदि करे छॾिया आहिनि। तोड़े जो हू पाण खे अवामी नुमाइंदा सॾाइनि था, पर पोइ बि आवाम खे संदन दर ॾांहुं अचण ई नथो ॾिनो वञे। इहा केॾी बेहसी आहे जो सूबे जे वज़ीर जे हाउस ते सूबे जे आवाम खे अचण ई न ॾिनो वञे ऐं उहो रस्तो बि नोगो एरिया बणियल हुजे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो फ़नकारनि खे बि सोचणो पवंदो ऐं फ़नकारनि खे बि का अहिड़ी मुहिम हलाइणी पवंदी, कोई अहिड़ो राग ॻाइणो पवंदो जेको तब्दीली जी तंद गरमाए विझे।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे इन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजो सफ़र पंहिंजे हड़ा वड़ा जारी रखियो पियो अचे। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो ऐं हिन सफ़र में असांजा भरिजला बणिजो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु असांजा प्रोग्राम दोस्तनि ताईं बि ज़रूरु पहुचायो त जीअं हिन सफ़र में अव्हीं बि असांजा बाह-बेली बणिजी सघो। बदमन जी ॻाल्हि जॾहिं बि ईंदी आहे तॾहिं दूंहं बणिजी वियल हिन देश जा दर्द यादि ज़रूरु पवंदा आहिनि। दुहाटियल देश जे कहिड़े इलाइक़े जी ॻाल्हि कजे ऐं कहिड़े जी न कजे। हिकु पासे मेहड़ में माण्हू सरापा जदोजहद सरापा एहतियाज बणियल आहिनि त ॿिए पासे कंदकोट में पिणु बदमनी जी बाह बरे ई बरे पई। अहिड़ी सूरत हाल में जिते हर पासे सॼो सारो जहान दूंहं बणिजी वञे, उते अमन लाइ माण्हू ज़रूरु वाझाए थो। मलीर में पिणु साॻी जहिड़ी सूरत हाल आहे। क़तल जा वाक़िया वधी विया आहिनि। इन सूरत हाल ते ख़ूबसूरत लिखारी जमील चांडियो लिखे थो, सॼी दुनिया जिद्दत ऐं जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमालु हेठि आहे। टेक्नोलॉजी ज़रिए मालूमात खां वठी खोजना या तहक़ीक़ जे अमल में तेज़ी सां अॻियां वधी रही आहे। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क ऐं ख़ासि तौर ते सूबे सिंध मां अञा ताईं ॾोही सरगर्मियुनि ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। बजट ते जेकॾहिं नज़र विझिबी त सूबे सिंध जी बजट अमन अमान खे बरक़रार रखणु ऐं पंहिंजी आवाम खे तहफ़ुज़ ॾियण लाइ तमामु घणी रक़म मख़सूस कई वञे थी। कराची आदमशुमारी जे लिहाज़ खां 4 करोड़ माण्हुनि जो शहरु आहे, जिते रोज़ानो क़तल फुर चोरियुनि समेत केतिरा ई ॾोह थियनि था, जिन ते ज़ाब्तो आणण लाइ सिंध पुलिस जी चुरपुर मीडिया रोडनि ऐं रस्तनि ते नज़र त अचे थी, पर हितां जो अवाम पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झे थो। माज़ी में कराची जो ज़िलो मलीर कराची जे ॿियनि ज़िलनि खां ॾोहनि जी भेट में 5 खां 10 सैकड़ो ताईं महदूद हो। पर बदकिस्मती सां मलीर ज़िलो जेको क़ौमी शाहराह, सुपर हाईवे, सनती एरिया, पोर्ट कासिम, माहिगीरी, ज़रायत, मैदनियात समेत अनेक क़िस्म जे आमदनी ॾींदड़ ज़िले में शामिल हो। तंहिंमें ताज़ो फ़क़्ति 5 ॾींहंनि अंदरि हिन ज़िले में क़त्ल, गारत, फुरलुट ऐं ॾींहं ॾिठे माण्हुनि खे मारण जो रिकॉर्ड टुटी चुको आहे। गुलशन हदीद भरिसां हिकु ख़ानगी सोसाइटी गुलशन फल्क नाज़ में मौजूदु घर नंबर B58 में धाड़ो लॻो। घर भातियुनि पारां जवाबदारनि सां मज़ाहिमत दौरान सख़्त तशदुद सबबि घर धणी फ़ौत थी वियो। जवाबदार घर में पियल सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान बुहारे फ़रार थी विया। जवाबदारनि जे सख़्त तशदुद में घर धणी राव जावेद अली ख़ान, जेको अॻूणो डिप्टी मैनेजर SMD पाकिस्तान स्टील मिल जो ऑफिसर हो, फ़ौत थी वियो। वाक़े जो वॾे वज़ीर ऐं सूबाई घरू वज़ीर नोटिस त वरितो, पर अॼु उन वाक़े खे 4थों ॾींहुं गुज़रियो आहे, पर जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। जॾहिं त उन वाक़े ऐं ॿिनि वाक़िअनि बाबति SSP मलीर जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं इलाइक़े वासियुनि खे तहफ़ुज़ ॾियारण जी पक पिणु कराई हुई। उन वाक़े जे ठीक 2 ॾींहंनि बाद मेमण ॻोठ थाणे जी हद मां 3 खदड़नि फ़क़ीरनि जा गोलियूं लॻल लाश हथ आया, जिन जी पिणु FIR मेमण ॻोठ थाणे ते दर्ज थी। हीउ मलीर ज़िले जी तारीख़ जो हिकु अनोखो वाक़ियो हो, जंहिंमें खदड़नि फ़क़ीरनि खे क़त्ल कयो वियो। उन खां अॻु कॾहिं बि हिन ख़ासि क़िस्म जे फ़क़ीरनि खे जानी या माली नुक़सानु न पहुचायो वियो हो। हिन लॾे जी कंहिं सां बि का दुश्मनी या को ॿियो अहिड़ो सिलसिलो न हो। अहिड़े नाहक क़त्ल ख़िलाफ़ खदड़नि फ़क़ीरनि सां तालुक़ रखंदड़ तनज़ीम जिया पारां एहतजाज बि कयो वियो। ताज़ो अंगारे ॾींहुं ॾिठे जो मलीर जे हिकु वॾी आबादी शाह टाउन में क़ाइमु सुभानुल्लाह डेयरी जे मालिक अॻूणे फ़ौजी ऑफिसर मोहम्मद हारून सुमरो जे खीर जे दुकान तां ॾींहुं ॾिठे जो 3 फ़ौर पहुता, जिते मज़ाहिमत करण ते फ़ौरन मथ सटे फायर कया, जंहिंजे नतीजे में मोहम्मद हारून सुमरो ज़ख़्मी थी पियो।
जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जंग में गोली लॻण हुजण करे संदसि जान बची वई। हुन जो तालुक़ नौशहर फिरोज़ तालुक़े जे मोरे शहर सां आहे। रिटायरमेंट बाद बचनि जी रोज़ी रोटी हिन खीर जे दुकान ज़रिए कंदो हो। मोहम्मद हारून सुमरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मलीर जे सदर हनीफ़ सुमरो जो मामो आहे। ही मलीर जो टियों वॾो वाक़ियो आहे जेको 4 ॾींहंनि में थियो आहे। पर मलीर ज़िले जी वाघ अमन अमान जे हवाले सां हिकु अहिड़े पुलिस ऑफिसर जे हथ में आहे जंहिंजो किरदारु आवाम जे माल ऐं जान जी हिफ़ाज़त लाइ सुवालिया निशान बणियलु आहे। मलीर ज़िलो सूंहं सावक ऐं अमन अमान जे हवाले सां माज़ी जो हिकु पुरअमन ऐं तारीख़ी हैसियत रखंदड़ इलाइक़ो आहे। हिन ज़िले जा माण्हू पंहिंजी रोज़ी रोटी रोज़गार ऐं ख़ासि तौर ते ज़राइत ऐं मदनियात जे हवाले सां कराची जे ॿिनि ज़िलनि खे ख़ुराक पाणी ऐं सनती पैदावार जे हवाले सां हिकु वॾो ज़रियो सम्झनि था। पर बदकिस्मती सां लाॻीतनि वाक़िअनि सबबि आवाम पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झे थी। अहिड़ी सूरत हाल में सिंध हुकूमत ख़ासि तौर ते IG सिंध खे हिन बिगड़जंदड़ अमन अमान जी सूरत हाल ते तारुक वठणो पवंदो त जीअं आवाम जे तहफ़ुज़ सां गॾोगॾु कारोबारी सनतकार ज़राए सां वाबस्ता माण्हू समेत आम शहरनि जी हिफ़ाज़त जा ख़ासि उपाउ वठी सघिजनि जीअं सूबे ऐं मुल्क जी तरक़ी जे सफ़र खे जारी रखी सघिजे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जमील चांडी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ख़ूबसूरत लेखक लतीफ़ रावलाणी 1857 में कराची में फ़ौजी बग़ावत ऐं मज़ाहमती तहरीक जे उनवान हेठि लिखे थो। सिंध में अंग्रेज़ सरकार मियाणी ऐं दुबी जी जंग जी कामयाबी खां पोइ कराची जो रुख़ कयो ऐं सिंध जे हर ज़िले में पढ़ियल ॻुढ़ियल समझदार बाशऊर अमलदार बतौर कमिश्नर मुक़ररु कया। कराची में बि तारीख़ी शख़्सियत जी हामिल सर बार्टल फिरेयर खे कमिश्नर मुक़ररु कयो वियो जंहिं कराची में फ़ौजी छावनी क़ाइमु करण सां गॾोगॾु तरक़ियाती कम बि कराया। पूरे कराची में तारीख़ी इमारतूं क़ाइमु करे तहक़ीक़ ऐं तारीख़ जो दाइरो वधायो ऐं उन में कंहिंजी मुदाख़लत बि बर्दाश्त कोन कंदा हुआ। ॿियनि कमनि खां सवाइ अंग्रेज़ सरकार बाक़ाइदा हिकु लिखत में हुकुमनामो बि जारी कयो त जंहिं अमलदार ऐं सरकारी कामोरे खे सिंधी ॻाल्हाइण ऐं पढ़णु नथी अचे त उहे सिंधी सिखनि बि सूरत में उन्हनि खे नौकरी मां कढियो वेंदो। अंग्रेज़ सरकार जो ही हुकुमनामो मुस्तक़बिल जी सिंध लाइ ॾाढो फ़ाइदेमंद साबित थियो। उन दौरान हुकूमत में शामिल अंग्रेज़ अमलदारनि खे सिंधी सिखणी पई ऐं कमकार खां अलावा बि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में सिंधी सरकारी ज़ुबान जे तौर ते लागू कई वई। ॿियो अंग्रेज़ सरकार जो अहम क़दम फ़ौज में मक़ामी माण्हुनि खे भर्ती करणु हो जीअं सवलाई सां सिंध ते हुकूमत करे सघिजे। पर अंदरूनी तौर ते अंग्रेज़ सरकार लाइ नफ़रत माण्हुनि जे दिलनि में मौजूदु हुई। 1857 जी ॿी महाभारी जंग शुरू थी त उन जा असर हिंद ऐं सिंध ते बि पिया। हिंद में न खुटंदड़ गोरिला कारवायूं शुरू थी वियूं जीअं अंग्रेज़ खे पंहिंजी धरती तां तड़े सघिजे। अहिड़ियूं कुझु कारवायूं सिंध जे बि मुख़्तलिफ़ शहरनि में थियूं जिन में हैदराबाद ऐं जैकमाबाद शामिल आहिनि। पर ख़ासि तौर ते कराची में वॾी बग़ावत थी जो अंग्रेज़ जी फ़ौज में शामिल मक़ामी फ़ौजी जिन में कराची जा असलोका रवासी ऐं बंगाल जा सिपाही शामिल हुआ। उन्हनि सिपाहियुनि बि पाण में गॾिजी करे फ़ैसिलो कयो त अंग्रेज़ सरकार खे हितां कढिजे। उहे सभु हिकु प्लानिंग तहत फ़ौज में भर्ती थिया जंहिंखे एकी रेजिमेंट जो नालो ॾिनो वियो। जिन काफ़ी महीननि खां तयारी कई पए त फ़ौज में बग़ावत करे मज़ाहमती तहरीक हलाइजे जिन जी अॻुवाणी कराची जे रहाकू रामदीन पांडे ऐं सूरज बाली तैवारी करे रहिया हुआ। तारीख़ी किताबनि जे हवाले सां त 13 सेप्टेम्बर 1857 में ही बग़ावत जी साज़िश तयारु कई वई जीअं फ़ौज में बग़ावत करे आज़ादीअ जी गोरिला जदोजहद जी शुरूआति कई वञे। बग़ावत कंदड़ ॻाल्हि खां नावाक़ुफ़ हुआ त अंग्रेज़ केॾो होशियारु ऐं चालाक आहे जेको सॼो बरसगीर फ़तह करे सिंध ताईं पहुतो आहे उहो कीअं गाफ़िल रही सघे थो। अंग्रेज़ सरकार खे फ़ौरी तौर ते उन बग़ावत जी खुड़क पइजी वई ऐं हुन मुकमिल तौर ते उन्हनि बाग़नि जी नज़रदारी करणु शुरू करे ॾिनी ऐं उनजी नक़ल हरकत ते कड़ी नज़र रखी। रामदीन पांडे जे साथियुनि जी कयल कार्रवाई ते क़ाबू आणींदे 21 फ़ौजी सिपाहियुनि खे गिरफ़्तार करे बग़ावत खे नाकाम बणायो वियो ऐं 5 मुख्य अॻुवान खां अलावा सभिनी सिपाहियुनि खे फ़ौरी तौर ते गोलियुनि सां उॾाए लाशुनि जा टुकड़ा टुकड़ा करे खारादार वेझो समंड जे हवाले कया विया।
ऐं बाक़ी बचियल उन्हनि जे अॻुवाननि खे 14 सेप्टेम्बर 1857 ते जिते हाणे ई प्रेस मार्केट तइमीर कई वई आहे उते उन ज़माने में वॾो मैदान हो जेको फ़ौजी छावणी जे तौर ते कुतब ईंदो हो। उन मैदान में तोपूं मौजूदु हुयूं। रामदीन पांडे, सूरज बाली ऐं ॿियनि साथियुनि खे अंग्रेज़ सरकार दौरान कमिश्नर बार्टल फिरेर हुकुमनामो जारी कयो त उन्हनि गोरिलनि खे अहिड़े नमूने सां मारियो वञे जो उन्हनि जे पोयां का बि यादगार निशान न हुजे। हू सिंधी माण्हू जी नफ़सियात खां मुकमिल तौर ते वाक़ुफ़ु थी चुका हुआ। आख़िर उहो फ़ैसिलो थियो त उन्हनि गोरिलनि खे तोप जे मुंहं में ॿधी उॾायो वञे जीअं लाश टुकड़ा टुकड़ा थी वञे ऐं उन्हनि जो पोयां को बि निशान बाक़ी न रहे। अहिड़ी रीति उन्हनि फ़ौजी हुकुमनामे ते अमल कंदे सिंध जे सपूतनि सां अहिड़ो अमल कयो वियो जेके शहीद थी अमर थी विया ऐं सिंध जी मज़ाहिमती तारीख़ जे अण विसरंदड़ बाब जी सूरत में अॼु बि लखे सिंधियुनि जे दिलनि ते राज कनि था। अञा बि वधीक अंग्रेज़ सरकार उन्हनि मैदान खे ख़तमु करे जीअं हिते उन्हनि शहीदनि जो कोई यादगार बि क़ाइमु न थी सघे। उन मैदान ते 1884 ते इम्प्रेस मार्केट जी पीढ़ जो पथर रखंदे उते वॾी मार्केट ठाहिणु शुरू कई जंहिंजो अंग्रेज़ इंजीनियर जेम्स स्ट्रेचन नक्शो तयारु कयो जंहिंजे नाले सां कराची में स्ट्रेचन रोड बि आहे। उन्हीअ साॻे इंजीनियर DG कॉलेज, सिंध मदरसतुल इस्लाम समेत केतिरनि ॿिनि जायुनि जा बि नक्शा तयारु कया। इम्प्रेस मार्केट में 64 फुट वेकरियूं 4 गैलरियूं आहिनि। इमारत ते 140 फुट ऊचो मीनार ठहियलु आहे जिते चइनी पासे घड़ियाल लॻल आहिनि। हिते इम्प्रेस मार्केट उन करे ठाहियो वियो त जीअं हिते केरु शहीदनि जो यादगार न ठाहे सघे। तारीख़ी हवालनि मां ज़िक्र मिले थो त इम्प्रेस मार्केट ठहिण खां अॻु हिन मैदान ते सभई माण्हू उहो हंधि ॾिसणु ईंदा हुआ जिते शहीदनि खे सूरी जो सिंगार बणायो वियो। उते अची करे गुल निछावर कंदा हुआ ऐं हर तरफ़ ॻाढ़ा गुल हवा में झूमंदा हुआ। अंग्रेज़ सरकार शहीदनि जे रत खे लिकाइण जी घणी कोशिशि कई पर रामदीन, सूरज बाली ऐं ॿियनि शहीदनि जे रत जी लालाण उन्हनि गुलनि में शामिल थी असांखे हमेशह इहो वाक़ियो यादि ॾियारण जी कोशिशि कंदी रहंदी आहे पर असां काफ़ी सालनि खां उन्हनि शहीदनि खे विसारे छॾियो हो जिन पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई आलमी साम्राज खे ललकारियो हो ऐं पूरी दुनिया में सिंध जो नालो रोशन कयो हो। मौजूदा दौर जी तक़ाज़ा आहे त इम्प्रेस मार्केट जे दीवारनि ते उन्हनि इनकलाबियुनि जा नाला ऐं कोल लिखिया वञनि ऐं मुस्तक़िल तौर ते उन खे शहीदनि जी यादगार जे तौर ते यादि करे उते रामदीन पांडे ऐं सूरज जे नाले जी तख़्ती लॻाई वञे ऐं हर साल 14 सेप्टेम्बर ते उन हंधि ते ॾिया ॿारे वॾो मेड़ाको कयो वञे। इज़हार जी आज़ादी ऐं शहीदनि खे यादि करणु इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। असीं उन फ़र्ज़ खां काफ़ी सालनि खां वठी गाफ़िल आहियूं। तारीख़ जे सुफ़नि में ही बहादुर गोरीला अमर थी चुका आहिनि पर अमली तौर ते उन जे ॾिनल क़ुर्बानीनि खे यादि कयो वञे जीअं असांजो ईंदड़ नस्ल अञा बि वधीक उन अमल मां लाभ हासिलु करे सघे ऐं पंहिंजनि सुरमनि जे ॾिनल रेटे रत जे फुड़े जो हिसाबु वठी सघे। सिंध जी तारीख़ जो ही मज़ाहिमती बाब जंहिंखे गुम कयो वियो हो, जंहिंखे ॿीहर सिंध जे बाशूर ज़हन रखंदड़ इदारे अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़िन जियारण जी कोशिशि कई आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं लतीफ़ रावलाणी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे लेखक जामी चांडीअ लिखियो, शतरंज बि ॼण क़दीम दौर जी ज़िंदगी जो हिकु आइनो जंहिंमें कारा ऐं अछा खाना ज़िंदगी जे मुतज़ाद हक़ीक़तनि जा अक्स हूंदा आहिनि ऐं शतरंज जो बोर्ड ॼण हार ऐं जीत जे विच में ठहियल वक़्त जो मैदान। प्यादा निंढा सादा पर उमेदनि सां भरपूर जेके इहो सोचे अॻिते वधनि था त हू पाण खां सघारनि खे मात ॾींदा पर हिकु हिकु थी जंग जो ॿारनि थी वञनि था। वज़ीर चालाको काब जियां दूर दूर ताईं नज़र फैलाईंदड़, घोड़ो ख़्वाब जियां ओचितो टिप ॾींदड़, राणी मोहबत जियां सभु हदूं टोड़े छॾींदड़, अंगूरनि जी वल जियां हर तरफ़ फैलिजी वञे थी ऐं बादशाह इंसानी मान जियां कमज़ोर पर अहम जेको पंहिंजे वजूद खे बचाइण लाइ सभिनी खे विढ़ाईंदो रहे थो पर रांदि जी पुॼाणी हुनजे मौत सां मशरूत हूंदी आहे। हीअ रांदि ॿुधाए थी जीअण बि हिकु हिकमत ऐं हिकमत अमली आहे।
हर चाल में ख़तरो, हर ख़तरे में नओं रस्तो, ऐं हर रस्ते जी पिछाड़ी ते ख़ामोश मौत या मात। आख़िरकार न कारो न अछो, रुॻो ख़ाली मैदान रहिजी वञे थो ऐं नेठि उहो ई सुभारो थिए थो, छाकाणि त जंग हक़ीक़त में ॿिन्ही धुरियुनि खे शिकस्त ॾींदी आहे। साईं जीएम सैद लिखियो त आऊं सिंध ते आयल हिन नाज़ुक घड़ी में अवां सिंधियुनि खे सॾु थो ॾियां त पार्टियुनि, गिरोहनि, क़बीलाई झगड़नि ऐं नज़रियाती इख़्तिलाफ़नि खे विसारे सिंध वतन जी आज़ादी, क़ौमी रिवायतनि जी सलामी, सिंधी ज़ुबान ऐं कल्चर जी हिफ़ाज़त ऐं पंहिंजे सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि जे बचाव लाइ हिकु थी उथो। उन लाइ जो मूं वटि ऐं असांजे तारीख़ी तसलसल में पार्टियुनि, गिरोहनि, शख़्सी वक़ार खां सिंध हमेशह मथां ई रही आहे। जिन माण्हुनि तारीख़ जे हर दौर में उन्हनि ॻाल्हियुनि खां मथे थी सिंध सां मुहबत कई आहे, से ई असांजा आइडियल हुजणु घुरिजनि। प्रोग्राम सोच वीचार में हाणे सिलसिलो शामिलु करियूं था हिकु शाइर, ऐं अॼु असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं ख़ूबसूरत शाइर सरकश सिंधी जी ख़ूबसूरत शाइरी। फ़ूक सां थंभो थिड़े मुमकिन ना, कूड़ दिलि सां आइड़े मुमकिन ना, दाब दाह जो पवे बेदर्द ते, पहण में आंगुर घिड़े मुमकिन ना, हाल हिन में केरु थो मुर्के भला, बाह में को गुल टिड़े मुमकिन ना, पोइ ते सिंधू खे मोड़बो, चाहतनि सां दिलि चिड़े मुमकिन ना, कूड़ सच ते थाबड़े थी थो सघे, कूड़ ते सच थाबड़े मुमकिन ना, अकल जे अंधे में कहिड़ो आसरो, मेह का सुंडी मिड़े मुमकिन ना, सामराजी ॾेह में पोहरियत कुॾे, चंड उन टीहों खिड़े मुमकिन ना, निंड मां जाॻाइणो आ क़ौम खे, पाण को गाॾो गिड़े मुमकिन ना, साड़ वारनि सां न पई सरकश कॾहिं, दोस्तनि सां कावड़े मुमकिन ना, कूड़ कूड़नि खे फिरी पवंदो आहे, कख पाणी ते तरी पवंदो आहे, को ख़ुशामद सां वठे सिर जीअं दान, को वरी सच ते मरी पवंदो आहे, अणखुट महिनत अटल इरादे सां ॾाढ डूंगर बि ॾरी पवंदो आहे, हक़ लाइ विढ़जे ऐं रूह जे न कॾहिं, लूण पाणी में ॻरी पवंदो आहे, तूं जॾहिं ख़ुशि घुमंदो आहे धरती ते, माउ जो हाउ ठरी पवंदो आहे, कहिड़ो वेसाह कंहिं वॾेरे ते, खीर ई कॾहिं खरी पवंदो आहे, आऊं बीमार जो लिखंदो आहियां पोहरियत लाइ, बुत में सत वरी पवंदो आहे, जॾहिं थींदी आहे ज़्यादती कंहिं सां, सरकश पेट्रोल जीअं ॿरी पवंदो आहे। ॾमर सां यार परचाए न सघिबा, ॾिसण सां ॾींहं बदिलाए न सघिबा, रुआरे पोइ लुड़कनि खे न रोकियो, छॾियाऊं घर त मोटाए न सघिबा, ॻिची में पओ त था पर पओ न एॾा, गुलनि जा हार बि पाए न सघिबा, नाचियो लालचूं जो लालचनि ते, सितारा हेठि आणाए न सघिबा, विछाए ॼार फासायो पखी पर दॿावनि साण हेराए न सघिबा, वफ़ा सां चाह चाहनि सां हयाती, जफ़ा सां चाह चमकाए न सघिबा, अजायो दिलि लॻी आहे संग दिलि सां, अजायो दिलि लॻी आहे संग दिलि सां, पहण खे प्यार सम्झाए न सघिबा, पवन पेरनि हथनि में नील सरकश, कॾहिं सोचनि में अटकाए न सघिबा, जंहिं ॾींहुं न तोखे ॾिसंदो हा त ॾींहुं क़यामत हूंदी आहे, तुंहिंजी त सरिया वेंदी पर मूं साण त हालत हूंदी आहे, सो आशाऊं अरमान खणी थो टिलकां तुंहिंजे पाड़े ॾे, जंहिं राह में तुंहिंजो घरु आहे तंहिं राह में राहत हूंदी आहे, दर तुंहिंजे घर जो बंदि ॾिसी बेॾोह ग़रीब ते ॾोह रखी, ॾींदो हा नसीब खे ॾोरा पा तोखां न शिकायत हूंदी आहे, ही शाम सुबुह दीदार संदे तो लाइ त काई ॻाल्हि न पर, मूं लाइ त मुंहिंजा मुहब मिठा जी फ़र्ज़ इबादत हूंदी आहे, ओ प्यारा ग़म जी सख़्ती मां चुमंदो हा तस्वीर संदे, अणहूंद में तुंहिंजी मूरत बि दिलि वास्ते आथत हूंदी आहे, दिलि मुंहिंजी खे खोले त ॾिसो कीअं प्यार थो सरकश छोलियूं ॾे, उन ॾेह जो नाहियां रहवासी, जिते प्यार जी नाफ़त हूंदी आहे, रास आई न हिकिड़ी घड़ी तो सिवा,
कीअं कटबी सॼी ज़िंदगी तो सिवा। रोज़ उभरण लहन सिज चंड था मगर मुंहिंजे अखियुनि मां ऊंदह न वई तो सिवा। दुश्मनी खे त सम्झो अथमॾोह पर कान कंहिंसां रखियमि दोस्ती तो सवा। मूंखे मुंहिंजे अबाणे शहर जी पिरी थी लॻे हर गलियो परी तो सिवा। ईद जो चंड बीठो न बीठो त छा कंहिंखे ॾेखारणी आहे ख़ुशी तो सिवा। तोसां गॾु राति हिकिड़ी मिठी उमिरि खां उमिरि सरकशी काॾे कबी तो सिवा। सच खां न कॾहिं दोस्त लवायो त चङो पर्दा बि कननि तां जे हटायो त चङो। थी सोच अव्हां जी खे भला छा वियो आहे। ॿोड़ात न आयो न ॿुधायो त चङो। ॻाढ़नि जी कजे दांह उथे कारो कोठे बेॾोह खे कोड़ा न हणायो त चङो। सच ज़हर खां ज़्यादा त कड़ो सम्झो वेठा हीअ अमृत आहे न वञायो त चङो। ॿिनि माण्हुनि जे विच में उहो वेछो छो आहे या पाण खे माण्हू न सॾायो त चङो। हिकु ॿिए ॾे रुॻो मुर्क निहारियो जे त बि ठीकु पर सरकश जे भाकुर पायो त चङो। मोट महिनत जी खान थी घुरिजे हक़ा बीख कान थी घुरिजे। ज़िंदगी आहे ज़रूरतनि जो नाम शइ जहिड़नि खे छा नथी घुरिजे। काल्ह होको ॾिनो पे आज़ादी तुंहिंजी हिमत जवान थी घुरिजे। जंहिंजे लफ़्ज़ मां अचे ख़ुशबू मूंखे अहिड़ी ज़ुबान थी घुरिजे। जेका दौलत मिले ग़ुलामी सां मूंखे मुंहिंजा अदा नथी घुरिजे। हथ मुंहिंजो थिए कंहिंजे हथ हेठां अहिड़ी सरकश सखा नथी घुरिजे। जिन रीतियुनि पेरत पहुचायो कल्ह अभरनि खां आसूदनि ताईं तिन छाल ॾियारियो जज़्बनि खे अॼु भाकुर खां बंदूकनि ताईं। ओ मूंखे काफ़िर कोठींदड़ जी कोठण चाहीं कोठ मगर कुझु मुंहिंजी बि तारीख़ त पढ़ तूं अरबनि खां अरगुननि ताईं। मां सीनो खोले ॾेखारियां ही ॿेरा ॿेरा बहलियल दिलि हट रस्ते खां का जाइ त ॾे हिन जानी जे जासूसनि ताईं। इंसाफ़ वयो बे मौत मरी तिन मुंहिंजो फाड़ण पेट घुरियो। जिन पेट बुखियुनि खे खारायमि पए मानी खां मजूननि ताईं। ही हथ जा ठाहियल कूड़ कुधा कानून हड़ई बेकानूना। ॾिस कीअं छॾियां थो छिरकाए तूं हलत वठी कानूननि ताईं। मां अर्पिया आहिनि अर्पींदुसि हिन प्यारे ॾेह जे पुहरियत खे हर उधमे खां अरमाननि ताईं गीतनि खां मज़मूननि ताईं। हू वेज न हो को वेरी हो जो गहरनि गहरनि घावनि में जंहिं बुरकी बुरकी लूणु पुॼायो सूरनि खां नासूरनि ताईं। ओ वाव घुलाइण वारा अॼु कंहिं वाचूड़े खे मोकल ॾे जीअं धरती जे हिन ॻोल्हे ते पैगाम पुॼे मज़लूमनि ताईं। चुपचाप विखनि खे तेज़ खणो ए मज़दूरो शबे खून हणो किथे धरती फाड़े गुम न थियनि कन जिन त पवे कानूननि ताईं। ही ॾुखिया बुखिया ॾोह बिना सभु माण्हू जो महबूब अथमि। को कुवत मिले का जूत उथे का मुर्क तरे महबूबनि ताईं। उन सोच सॼे खे साड़ खणी जा मायूसी जी हेड छटी ए सरकश गभरू जवाननि तोड़े झूननि खां मासूमनि ताईं। थे राति मंझां सुबुह सवेरो त ख़ुशी थिए मारू न ॾिसां मुल्क में मेरो त ख़ुशी थिए। हूअ शेर मोहम्मद खणी पोहरियता तबे को सेठ सॾे खेसि न शेरू त ख़ुशी थिए। इंसान खे इंसान जो अहसासु थिए पैदा अहिड़ो को अची वक़्त में फेरो त ख़ुशी थिए। कंहिं नेण निमाणी मथां आलाण न ॾिसिजे हर कोई हुजे खिल में खेरो त ख़ुशी थिए। जो पंहिंजे हथनि सां कमाए उहो खाए कोई न हुजे कंहिंजो वॾेरो त ख़ुशी थिए। ज़ैतून जी टारी ते ॿई साह पटनि गॾु ए दोस्त जॾहिं बाज़ ऐं गेरो त ख़ुशी थिए। सुख जिन न ॾिठो तिन खे सॼी उमिरि में सरकश अलाह करे हिकिड़ो भेरो त ख़ुशी थिए। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर सरकश सिंधी जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन्ही साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन
कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।